न्यूज़ में भलीकार ऐं संझा सैयद ऐं बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। रूस जा 3 ॾींहं बि यूक्रेन ते मिज़ाइल हमला। रूस जी फ़ौज कीव में दाख़िल। यूक्रेन जे गादी वारे शहर कीव मां लड़ पलाण जो सिलसिलो तेज़ीअ सां जारी। यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की कीव मां हिफ़ाज़त सां कढण वारे अमेरिका जी आछ रद्द कंदे चयो आहे त खेनि हथियार घुरिजनि। हिते जंग थी रही आहे, असांखे टैंक तबाह करण लाइ गोला बारूद घुरिजनि। कीव मां निकिरण लाइ सवारी न आहे। आख़िरी वक़्त ताईं आज़ादी लाइ दिफ़ा कंदासीं। यूक्रेनी दिफ़ाई वज़ारत दावा कई आहे त रूस जा 80 टैंक्स, 17 हेलीकॉप्टर्स ऐं 516 बख्तरबंद गाॾियूं तबाह कयूं आहिनि। रूस यूक्रेन ते हमले बाबति सलामती काउंसिल जे ठहराव खे वीटो करे छॾियो। सलामती काउंसिल जे 15 मां 11 मेंबरनि ठहराव जे हक़ में वोट ॾिनो। चीन वोटिंग में हिसो न वरितो। भारत ऐं गॾियल अरब इमारतुनि जा मेंबर बि गैर हाज़िर रहिया। गॾियल क़ौमुनि जो सेक्रेटरी जनरल चवे थो रूस जे फ़ौजनि खे बैरक्स में वापसि वञणु घुरिजे, अमन खे हिकु मौक़ो ॾिनो वञे। गॾियल क़ौमुनि में अमेरिकी सफ़ीर जो चवणु हो त रूस ठहराव वीटो करे सघे थो, पर असांजो आवाज़ नथो दॿाए सघे। रूस जे सदर व्लादिमीर पुतिन यूक्रेनी सदर जे ॻाल्हियुनि जी आछ क़बूले वरिती। रूस जे सदारती महल क्रेमलिन जो चवणु आहे त यूक्रेनी सदर जे बयान खां पोइ सदर पुतिन ॻाल्हियुनि लाइ रज़ामंद आहे। यूक्रेन खे मुंसिक में ॻाल्हियुनि करण जी तजवीज़ खां आगाह कयो वियो आहे। तरफ़ा यूक्रेन ते हमले सबब केतिराई पाकिस्तानी बि फाथल। यूक्रेन में हैदराबाद जे इलाइक़े हुसैनाबाद जी रहवासन शागिर्दाणी मासूमा मेमण ऐं भेरिया रोड वासी शागिर्द साकिब हुसैन कीरियो बि फाथल। MBBS जी डिग्री हासिल कंदड़ टंडोलायर वासी ॿ शागिर्द गुम। मोहम्मद ज़रार गुजर ऐं राज कुमार भील जो वालदेन सां राब्तो कटिजी वियो। वालदेन पारां हुकूमत खे यूक्रेन में फाथल शागिर्दनि खे वापसि आणण में मदद करण जी अपील। यूक्रेन में लाड़काने ऐं मीरपुर ख़ास जा 4 शागिर्द बि फाथल। लाड़काने वासी शागिर्द मोहम्मद तहा गफ़ारी वीडियो बयान जारी कयो आहे त कीव में बमबारी बाद ट्रांसपोर्ट सिस्टम बंदि आहे। हिन सां शाहरुख अली, सैफ अली ऐं शागिर्दाणी महाजबीन गॾु आहिनि। यूक्रेन ते रूस जे हमले खां पोइ पाकिस्तान में पेट्रोलियम शयुनि जा अघ वधण जो ख़दशो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वधीक ₹9.59 फ़ी लीटर इज़ाफ़े जो इम्कान।